शहीद अजमल सावंत जो चालीहो थींदो त मां तव्हांजी इन ख़बर जे ज़रिए ब्रेक थो कयां त उन चालीहे जे ॾींहं ते कराची में असां हज़ारा माण्हुनि खे गॾु कंदासीं। अच्छा, मां जेको आहे अजमल सावंत जे वालिदैन सां बि गुफ़्तगू थी आहे, तव्हांजे मार्फत थी, असांजो पुराणा बि साथी आहिनि। ॿिया जेके रहंदा माण्हू आहिनि जिन जा उन्हनि नाला ॾिना आहिनि उन्हनि खे तव्हां छो नथा वठो, उन्हनि खे बि गिरफ़्तार नथा कनि। अञा ताईं हिकिड़े माण्हू जे हथ में हिननि हथु कोन विधो आहे, छो जो उन्हनि खे सरदारनि जो प्रोटेक्शन आहे। जीअं मुहर्रम लहंदो त मां सखर विज़िट कंदुमि इन्हनि खे, उन्हनि खां पोइ रमज़ान लहंदो त मां उन्हनि खे विज़िट कंदुमि, उनजे वालिदैन सां तफ़सीली गुफ़्तगू कंदासीं। असांजी तंज़ीम पहिरें ॾींहं खां वठी कंदकोट ऐं सखर जा दोस्त उन्हनि सां तॾहिं ते गॾु वेठा आहिनि त इंशाअल्लाह इहो 40 खां पोइ अहिड़ो तरतीबवार असां इन खे सिलसिले खे शुरू कंदासीं जो असां सिंध मां ही धाड़ियल कल्चर नोगो एरिया बि ख़तमु करायूं, अजमल सावंत जा खूनी बि पकड़ायूं, नोगो एरिया बि ख़तमु करायूं। अस्सलाम वालेकुम डियर गेस्ट, मां मुख्तियार अब्बासी आहियां। डॉक्टर साहब कीअं आहियो? ख़ुशि आहियो? अल्लाह जी महिरबानी। तव्हां ठीकु आहियो? डॉक्टर साहब तव्हांजो डॉक्टर साहब अॼु हिकिड़ो तमामु अहम सुवाल तव्हां खां मां कयां, उहो ई आहे त सिंध में हिकिड़ा हाणे ताज़ो साल ॾेढ ॿिनि टिनि में जेके अहम वाक़िया थिया आहिनि, जंहिंमें शहीद इरशाद रांझाणी जो वाक़ियो, शहीद नाज़िम जोखे जो वाक़ियो, मच्छर कॉलोनी वारो वाक़ियो, या बरिया टाउन वारो वाक़ियो, या उन खां पोइ हाणे जेको आहे ताज़ो अजमल सावंत वारो वाक़ियो, उन ते ॾिठो आहे त सिंध ही तमामु घणो मथे उथी खड़ो थी थिए, जंहिंमें चिड़, गुस्सो, कावड़, एतिजाज, मतिलबु त सिंध पंहिंजो हिकिड़ो जेको आहे जेको रूप आहे मज़ाहमत जो रूप उहो ॾसे थी। पर उहा जेका मज़ाहमत आहे, उहा जेका चिड़ आहे, उहा तमामु उनजो अरसो थोरो आहे, 2 ॾींहं 3 ॾींहं 4 ॾींहं 5 ॾींहं वधि में वधि हफ़्तो, उन खां पोइ उहा चिड़ गुस्सो ख़तमु थी थो वञे। असांजो जेको चवणु आहे उहो इहो आहे त इन ग़म, गुस्से, चिड़ ऐं जदोजहद खे हिकु तहरीक में कीअं तब्दील कयूं, मुस्तक़िल मिज़ाजीअ सां उनखे अवामी तहरीक कीअं बनायूं, जेका तहरीक अवामी तहरीक नथी बणिजी सघे त उन जो रिज़ल्ट बि कान निकिरंदी। तव्हां अॼु असांखे इहो ॿुधायो त इन चिड़ गुस्से खे तहरीक में कीअं तब्दील कयूं। ॾिसो मुख़्तियार साईं, ॻाल्हि इहा आहे त STP इन सॼी सूरत हाल ते हिकिड़ो पंहिंजो नुक़्ते नज़र रखे थी, हुन में पंहिंजो किरदारु अदा करे थी। हाणे तव्हांखे यादि हूंदो रांझाणी वारे केस में असां हुते पहुतासीं, एजाज थियो, वज़ीर पेश थिया अची उते, पोइ राति जो 3 बजे ताईं असीं थाणे ते वेठासीं रांझाणी जी FIR दाख़िल करण ताईं, जेसीं ताईं हुनजे वारसनि जी मर्ज़ी सां FIR न थी। साईं नाज़िम जोखे जो शहादत आई, नाज़िम जोखे जे जॾहिं आउं तॾे ते वियुमि त मूं हुनजे भाउ जूं थोरियूं ईअं कमज़ोर ॻाल्हियूं ॿुधियूं त मूं उन वक़्तु हुनखे चयो त बाबा हीअ जेको तुंहिंजो भाउ आहे इहो हाणे क़ौमी ॻाल्हि थी वई आहे, ऐं तूं जेकॾहिं क़ातिलनि सां सम्झोतो कंदे त पंहिंजे भाउ जो रत पीअंदे, इन करे ख़बरदार थिजांइ जो तूं मथां इन क़िस्म जी का न उन वक़्तु न साईं न मां मरी वञा ई कयां, पर मूंखे महसूसु थियो त हुनजे रवैयनि में थोरी मूंखे लचक नज़र आई। अहिड़े तरीक़े सां हाणे तव्हां अजमल सावंत जो मसइलो ॾिठो त सावंत फैमिली सां असांजा पुराणा तालुक़ आहिनि, नौजवान पढ़ियल गढ़ियल, फ्रांस जो डॉक्टरेट कयल, हू पंहिंजूं सॼियूं रिआयतूं छॾे ख़्वाबु खणी आयो त सिंध जे ॿाहिराड़ी जे नौजवान खे पढ़ायां ऐं उन्हनि खे एक्सपोजर ॾियां ज़िंदगी जो। हुन पंहिंजो किरदारु अदा कयो पिए, जहिड़े तरीक़े सां हुनखे शहीद कयो वियो आहे, इहो टारगेटेड किलिंग आहे। टारगेट किलिंग जेका सिंध में थिए थी त कंहिं बोतार जे चवण ते, कंहिं ॾाॾे मुड़ुस जे चवण ते इशारो करे हुनखे मारायो वियो हुजे। मूंखे ईअं लॻे थी सुंदराणी ऐं सब्ज़ोई तकरार जेको आहे, सुंदराणी ऐं सावंत तकरार जेको आहे उहो हूंदो कंहिं कारियुनि जे मसइले ते, कंहिं ॿिए मसइले ते 5-7 माण्हू अॻु में मारिजी चुका आहिनि, त उन में अजमल सावंत जो कहिड़ो ॾोह आहे जो अजमल सावंत पंहिंजी ॿनी ते वञे, उतां मोटे त उनखे टारगेट करे मारियो वञे। पोइ तव्हां ॾिठो त मां पहिरें ॾींहुं हुन ते पंहिंजो वीडियो बयान बि जारी कयो, हुन खां पोइ तरक़ीबंद पार्टी एजाज कयो, हाईलाइट थियो, सॼी सिंध हुन में इन्वॉल्व थी आहे, ऐं हाणे उहो सिंध जो क़ौमी इशू आहे। ऐं सॼा पढ़ियल गढ़ियल दानश्वर, इवन गैर सिंधी, लाहौर जा, कराची जा, ॿियनि जा, टियनि जा, उहे सभु माण्हू जेको हिन ते पंहिंजा पंहिंजा रखनि पिया स्टेटस। त सवाल इहो त इहो तहरीकूं एॾो वॾो दर्द ऐं तकलीफ़ तहरीक में छो नथी तब्दील थिए, छो जो हिते पार्लियामानी सियासत में का बि अवामी जमायत शामिलु कान्हे, उनजी असेंबली में नुमाइंदगी कान्हे, ऐं कॉम्परस
जेके बि धुरियूं आहिनि या लेफ्ट ओरिएंटेड जेके बि धुरियूं आहिनि या असां सिंध प्रेस जेके बि आहियूं, असांजी ग्रास रूट ते एॾी वॾी मज़बूत तंज़ीमकारी कोन्हे जो ॻोठ ॻोठ चौक चौक ते रोज़ 500 1000 2000 माण्हू निकिरनि ऐं पोइ आस्ते आस्ते तहरीक तंज़ीम जेका तहरीक में तब्दील थिए, माण्हुनि खे सलाह ॾींदी हले ऐं पोइ हिकिड़ो वॾो बम्बट खड़ो थी वञे। ऐं असेंबली जी हालत इहा आहे त पीपल्स पार्टी उहा हुकूमत में आहे, उहा सॼे सिंध जे एक्सप्लाइटेशन ऐं हिन जागीरदारी सरदारी सियासत जी वॾी प्रोटेक्टर आहे ऐं इन्हनि सभिनी सरदारनि जी समूरी ग़िलाज़तुनि खे प्रोटेक्शन ॾिए थी पंहिंजी हुकूमती छतरी में। ऐं ही धाड़ेल हलनि पिया, ही क़बाइली झेड़ा हलनि पिया, इंसाननि जा खून थियनि पिया, इहो सभु जो सभु सरकारी छतरी में थिए थी। माण्हुनि जी FIR नथी थिए, जे FIR ज़ोर ते थी वञे त गिरफ़्तार नथा थियनि माण्हू, अदालतुनि में इंसाफ़ नथो मिले। इन जे करे इहे 4-5 ज़िला जेके इन मुसीबत में फाथा पिया। ॿियूं जेके अपोज़िशन जूं पार्टियूं आहिनि, मसलन MQM PTI, उन्हनि खे सिंध जी ॿहिराड़ी सां एॾी का दिलचस्पी कोन्हे ज़िंदगियुनि सां। GDA आहे त उहा ख़ुदि वरी ॿियो हिकिड़ो वॾेरनि जो सरदारनि जो ग्रुप आहे, जिन वटि बि एॾो विज़न कोन्हे त हू सिंध जे आम माण्हू जी ज़िंदगी सां जड़ियल हुजनि ऐं सिंध जे इन ॾुखंदड़ मसइलनि ते को असेंबली में घोड़ कनि, को घटी रोड रस्ते ते निकिरनि, उन में कोन थो थिए। त हाणे सुवाल इहो आहे त हिन तहरीक खे पैदा करण लाइ असां हिन ते संजीदा सोचूं पिया, वर्कआउट करियूं पिया, वर्किंग हले पई त ही जॾहिं शहीद अजमल सावंत जो चालीहो थींदो त मां तव्हांजी हिन ख़बर जे ज़रिए ब्रेक थो कयां त उन चालीहे जे ॾींहं ते कराची में असां हज़ारा माण्हुनि खे गॾु कंदासीं। अच्छा, मां जेको आहे अजमल सावंत जे वालदेन सां बि गुफ़्तगू थी आहे, तव्हांजे मार्फत थी, असांजा पुराणा बि साथी आहिनि, त उन्हनि सां बि मशवरो करे उन्हनि खे बि चवंदासीं त उहे पंहिंजा समूरा दोस्त साथी वठी अचनि। सिंध जा ॿिया जेके बि घण घुरा दोस्त आहिनि सभिनी खे अपील कंदासीं त घटि में घटि 20-25 हज़ार माण्हू असां कराची जे चौक ते गॾु थी शहीद अजमल सावंत जे रत सां इंसाफ़ लाइ घुर बि कयूं ऐं गॾोगॾु जेको बि सॼो इंसानी ज़मीर आहे उन ज़मीर खे जाॻायूं ऐं हुकूमतुनि ते दॿा विझूं त बाबा जिन बि माण्हुनि ते FIR हिकिड़ा अथनि धाड़ियल, बाबा ठीकु आहे भॻल आहिनि, जेसी उन्हनि ताईं पुॼो, पर ॿिया जेके रहंदा माण्हू आहिनि जिन जा उन्हनि नाला ॾिना आहिनि उन्हनि खे तव्हां छो नथा वठो, उन्हनि खे बि गिरफ़्तार नथा कनि। अञा ताईं हिकिड़े माण्हू जे हथ में हिननि हथु कोन विधो आहे, छो जो उन्हनि खे सरदारनि जो प्रोटेक्शन आहे। त इन जे करे जीअं मुहर्रम लहंदो त मां सखर विज़िट कंदुमि इन्हनि खे, उन्हनि खां पोइ रमज़ान लहंदो त मां उन्हनि खे विज़िट कंदुमि, उनजे वालिदनि सां तफ़सीली गुफ़्तगू कंदासीं। असांजी तंज़ीम पहिरें ॾींहं खां वठी कंदकोट ऐं सखर जा दोस्त उन्हनि सां तॾहिं ते गॾु वेठा आहिनि। त इंशा अल्लाह इहो 40 खां पोइ अहिड़ो तरतीबवार असां हिन खे सिलसिले खे शुरू कंदासीं जो असां सिंध मां ही धाड़ियल कल्चर नोगो एरिया बि ख़तमु करायूं, अजमल सावंत जा खूनी बि पकड़ायूं, नोगो एरिया बि ख़तमु करायूं ऐं क़बाइली दुश्मनियुनि में जेके रोज़ माण्हू मिलनि था त हुकूमत ऐं सरदारनि ते एॾो प्रेशर पवे जो ही पंहिंजा राजूनी जिरगास कोठाए ही समूरा जेके क़बाइली दुश्मनियूं ख़तमु कराइनि त जीअं सिंध सुख जो साह खणी सघे।